नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त शहदादपुर में खबर ॾींदा आहियूं त बलूचिस्तान जे इलाइक़े मच में शिया मसलिक जे हज़ारा बिरादरी जी 11 पुरतन के ज़िबा करण वारे अफ़सोसनाक वाक़े खिलाफ जमायत मजलिस वहदत मुस्लिमीन शिया उलमा काउंसिल जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन ऐं तबलीग आज़ादारी तरफा मरकजी इमाम बारगाह हुसैनी का एहतजाजी रैली सैयद आदिल अब्बास शाह काज़मी सैयद इसाक शाह सैयद जवार शेर कुरैशी अरसलान अली जरदारी मौलवी फिदा हुसैन हुब्दार कासकेली की अगवानी में कढ़ी शहदादपुर प्रेस क्लब जे सामूं सख्त नारेबाजी कंदे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया। शहदादपुर प्रेस क्लब आॾो धरणे के शिया अगवान खिताब कंदे चयो त मच वाक़ियो इंसानियत लॼाईंदड़ सानियो आहे। हज़ारा कबीले जे पोरियत तबके जी 11 बेगुनाह माण्हुनि जे क़त्ल ते ख़ामोश नथो रही सघिजे। हिननि चयो त वज़ीर आज़म हिन वॾे साने बावजूद मच न आहे पोतो जेको अमल ॾुखाईंदड़ आहे। हिननि चयो त जेसीं वज़ीर आज़म मक़तूलनि जे वारसनि वटि न ईंदो ऐं इंसाफ़ न थींदो तेसीं ही एहतजाज ऐं धरना जारी रहंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।